बलूचिस्तान में वक्त गुज़रण सां सिंधी ॿोलीअ में उते मौजूद ॿियनि ॿोलियुनि जे असर हेठि तब्दीलियूं ईंदियूं रहियूं आहिनि। हिन वक़्तु बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंधी ॿोलीअ जा कई मुहावरा या लहजा मौजूद आहिनि। डॉक्टर अब्दुल जब्बार जूणी जे पंहिंजे किताब ॿोलीअ जी माहियत में बलूचिस्तान में सिंधी ॿोली जे मुहावरनि बाबति लिखियो आहे त बलूचिस्तान में सिंधी जा मुख्य मुहावरा ही आहिनि। हू ॿुधाए थो त हिकिड़ो फिराकी, खेतरानी, जदगाली, ग्वादरी, और माड़ी ऐं लासी। जॾहिं त पंजाब जे सरहद सां माशको हिकु आम मुहावरो आहे। कच्छ में कच्छी, गुजरात में मेमणी ऐं काठियावाड़ी मुहावरा आहिनि, जेकी हाणे सिंध में ख़ासि तौर कराची ऐं हैदराबाद जा केतिरा ई रहाकू ॻाल्हाइनि था। जॾहिं त मौजूदा सिंध जे एराज़ी अंदरि सिंधी ॿोलीअ जा 3 अहम मुहावरा मौजूद आहिनि, जिन में उतराधी, विचोलो, लाड़ी ऐं थरी शामिल। पर पाण हिते बलूचिस्तान में मौजूद सिंधी ॿोलीअ जे मुहावरनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। उते हिकु वॾो मुहावरो आहे लासी। सिंधी ॿोलीअ जो लासी मुहावरो या लहजो। डॉक्टर नबी बख्श बलोच पंहिंजी किताब ॿेलायुनि जा ॿोल में लिखे थो त ॿेले जी ॿोली पंहिंजे जाग्राफियाई बीहक मूजिबि मुख़्तलिफ़ ज़बानुनि जी मेज़बान थी रही आहे। इन्हीअ करे मंझसि लुग़वी जाज़िबत जजी आहे। लस ॿेले जो लासी मुहावरो पंहिंजे ॾखण वारे लाड़ी मुहावरे सां कंहिं हद ताईं रब्त में आहे, पर त हिन में अक्सर रवाजी हरकात खे वधायो वञे थो, नत खे नाते करे कम आणिजे थो। जीअं कबीर शाह थो चवे, का कल पियम कान वञण जी नाते हो त आउं होशियारी हुई। कबीर शाह सिंध जो शाइर हो ऐं हितां कही ॿेले जे शाइर शेख इब्राहिम सां मार्को यानी मुक़ाबिलो करणु वियो। लासी मुहावरे में बि असरगाई मौजूद आहे। तंहिं बदिरां तोजो बाज बदिरां तुंहिंजे बदिरां तोजो चऊं, बाज बदिरां बाज चवनि। किन लफ़्ज़नि में ज़ाइद नून जो आवाज़ कढनि था। साझर बदिरां सांझर चवनि ऐं सतर खे संतर चवनि था। वाव किन लफ़्ज़नि में ॿिए सां बदिलजी उते वञे थो। ईअं वेठो बदिरां चवंदा ॿेठो, वेठो खे ॿेठो चवंदा आहिनि। ये बि अक्सर जीम में बदिलजी थी वञे, जीअं यादि बदिरां जाद चवनि, तोखे ॻाल्हि फलाणी जाद आहे। लाड़ में ज़ाद बि चवनि। यतीम खे जतीम चवनि, इहो बि लाड़ी मुहावरे में आहे। अक्सर ज़े बि जीम में बदिलजी थी, मिसलन ज़ात खे जात चवनि। ख़ुदशा लतीफ़ ज़ात खे जात बि पुछ। वेंदे ॾांहुं प्रियुनि जुती जात न पायां। लासी मुहावरे जूं के नहवी खूबियूं बलूचिस्तान जे सिंधी मुहावरनि सां मिलनि थियूं, जिन में खेतरानी, फिराकी ऐं जदगाली अचनि वञनि था।